हली वियो साईं बिस्मिल्लाह। हाणे जंहिं पाण हिते मुक़ाम ते बीठा आहियूं ऐं फ़क़ीर मिस्रीअ जे हवाले सां तव्हां मुख़्तसर मालूमात जेका तव्हां वटां असां सां शेयर कयो। मिस्री फ़क़ीर हजाम पीसें रोज़े वारे बादशाह जो गॾियात हा ऐं हिते जॻह जो इंतिख़ाब पीसें रोज़े वारे बादशाह जे दुआ सां थियो हुउसि। जी तंहिंखां पोइ जेको फ़क़ीर शहज़ादो राजा हाफ़िज़ साहिबु इहो साईं जो शागिर्दु हुयो, जेको पहिरियों फ़क़ीर राजा मञा फ़क़ीर साईं जो शागिर्दु थियो ऐं मुरीदीअ में दाख़िल फ़क़ीर साईं ऐं कयो। असांजो अलहमदिल्ला ॾाढो आहे। पहिरीं हिन फ़क़ीर जो थोरो तारुफ़ ॿुधायो। मिस्री फ़क़ीर वलद कीअं, ॻोठु असुलु कहिड़ो? हा मिस्री फ़क़ीर वालिद जो नालो अथसि हा गुलमंद गुल मोहम्मद। हा अच्छा ऐं अॻिते जेको सो जेके पुश्तू माण्हू हुए एतिरो यादि कोन्हे। हिन फ़क़ीर जो असुलु ॻोठु कहिड़ो, किथे कहिड़े तरह जा? असुलु ॻोठु ई हिते हुयुसि। हिते जो उन छा नालो ॻोठ जो? हा छॾिजे चनाहू 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 तड़। हा जी जी ऐं जेका दावत सां हिन फ़क़ीर जे नाले पुठियां हा आहे नाले चनाहू वारी दावत हा आहे। फ़क़ीर पहिरीं दावत कई हुई, हा तंहिंखां पोइ दावतूं हलंदियूं हलंदियूं पोइ जीअं मूंखे चवंदा अञा बि हा। हीअ जेका दावत आहे सा पंहिंजे नाले चनाहू जे तड़ जे नाले सां आहे तक़रीबन। हा ऐं हीअ अलहमदिल्ला फ़क़ीरनि रोज़े वारनि जेको ज़िक्र कयो उन ज़िक्र एतिरो त कमाल फ़क़ीरनि खे अलाह साईं ज़िक्र जे तवसल सां ॾिनो जी साईं। जो हिन वक़्तु बि फ़क़ीर जे मज़ार में जहाँ हिते केतिरनि ई माण्हुनि जूं गवाहियूं आहिनि त मज़ार में जहाँ ज़िक्र जो आवाज़ु ईंदो आहे। माशाअल्लाह। ऐं अलहमदिल्ला फ़क़ीरनि ऐं मिस्री फ़क़ीरी जेका ही दरवेशी हुई ऐं पोइ जेको शहज़ादो फ़क़ीर जेको सवेल तव्हां ख़बर ॿुधाई जंहिं नमूने सां त उहो थोरो तफ़सील त वरी कीअं जेको हुज़ूर में आयो, कीअं शहज़ादो फ़क़ीर ख़िदमत में आयो, हिन फ़क़ीर जेकी दरवेशी जी ॻाल्हि ॿुधाए। हा फ़क़ीर त ॿिए कंहिं बुज़ुर्ग जो मुरीद हा भले भले जी ऐं जी वार वॾा हुयुसि। हा पोइ जीअं दावत पीर सिंह सरदार जी थी हा उन दावत में जे ॾाढे मिस्री फ़क़ीर वटि आयो फ़क़ीर शहज़ादो फ़क़ीर शहज़ादो फ़क़ीर आयो। हा पोइ उहे जीअं चिंता मुंहिंजे मुर्शिद जो मुरीद बि थी हा ऐं पोइ वार वग़ैरह कटाई करे फ़क़ीर खे शागिर्दीअ में पिया आंदई हा ऐं पीर सिंह सरदार रोज़े वारे बादशाह जो मुरीद कयईं। ऐं उन वक़्तु रोज़ानी बादशाह जन हिते दावत ते आयल हुया? जी हा हिते दावत ते आयल। पोइ इहो सिलसिलो कीअं जेको हुज़ूर में कीअं हाज़िर थियो पोइ चवंदा उन ते वजददारी थी वई? हा उहो पीर सिंह सरदार जीअं ख़लीफ़े नबी बख़्श रहमतुल्लाह अलैह खे जॾहिं वठी ख़लीफ़ो क़ासिम हज़ूर में वियो हा त पोइ उते जीअं पाण ख़लीफ़े साहिब ते निगाह फरमाई त निगाह शर्त ख़लीफ़े जा पेर निकिरी आया ऐं जीअं किरियो तीअं हा उन किरण गशीअ मंझि ई सभु कुझु मंज़िलूं तय वजददारी थी वई। वजददारी थी वियो ऐं उन मंझि मंज़िलूं तय कराए छॾियो रोज़े वारे बादशाह। हीअ बि सूरत हाल साॻी आहे। त पीर सिंह सरदार जो जेको इहो मामूल हूंदो हुयो जंहिंजी दिलि रोशन हूंदी हुन ते जीअं निगाह फरमाईंदा हुया त हा उन वजद मंझि मंज़िलूं तय कराए छॾींदा हुआ। पोइ इन फ़क़ीरनि खे अलाह साईं जेको फ़ैज़ नसीब कयो रोज़े वारे बादशाह जे निगाहनि में जहाँ जो कुझु बि पीतऊं जो कुझु पैमान पीतऊं उहे अलहमदिल्ला लाज़वाल पैमान अलाह ताला हिनखे नसीब कया ऐं फ़ैज़ अञा ताईं पिणनि जो जारी सारी आहे। पोइ हिन मिस्री फ़क़ीर जो हेठि औलाद ऐं वधीक तसलसल कीअं भला? अलहमदिल्ला खोड़ औलाद आहिनि पर उन जो पुटु मिस्री फ़क़ीर जो पुटु कहिड़ो? गुल मोहम्मद फ़क़ीर वरी नालो रखियो हुयो। हा गुलमंद जेको पीउ जो नालो हो उहो वरी पुट ते नालो रखी ऐं उन गुलमंद खां हेठि थोरो त उन में काफ़ी पुट हुया। हा उन जो जेको सो शुजरो वग़ैरह एतिरो यादि कोन्हे। एतिरो यादि कोन्हे। पोइ हिन फ़क़ीर जेको विसाल वग़ैरह ही लिखियलु त आहे कुझु माना 1200 आहे ऐं हा सन वफ़ात हा 11 रमज़ान मुबारक हा हीअ आहे हिजरी हा ऐं हेॾां आहे 1280 ईस्वी। हा बसि पर तारीख़ुनि खे खणी माण्हू सलो सेट करे वठंदो पर माना चवण जो मक़सदु ही दरवेश माण्हू हुओ तमामु अलालोक माण्हू हा मुर्शिद रोज़ हणी जी रोज़े वारे बादशाह जो निगाहनि जो नवाज़िल हुयो हा हा ऐं ज़िक्र फ़क़ीर वारो फ़क़ीर हुयो। फ़क़ीर इबादत गुज़ार एतिरो हुयो जो ईअं हा जीअं वेहंदो हुयो ज़िक्र फ़क़ीर में जेको वेठो हूंदो हुयो। पोइ जॾहिं फ़क़ीर राह वाट वेंदा हुया त दरगाह मुबारक विया पिए राह वाट जी 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 जो पीर सिंह सरदार जे गादी सां जेको टसल रहियो। पोइ फ़क़ीर जलाली हुया ऐं जीअं वियो पिए पंहिंजे टोले समेत तीअं अॻियां कोट ॾिजी वॾा हितां पोइ मीरनि जो एलची मिलियो फ़क़ीर खे। हा जारी रखो हा ऐं पुछियो त ॾियो